मुझे ख्याल में सोगो सस्तो आहे। 5 रातियूं कहिड़ियूं आहिनि? मुझे आका फरमाए थी रोशनी सही है। सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो लैलतुल तरविया व लैलत अरफा, हिकिड़ो तरविया वारी रात यानी 8 ज़िलहज शरीफ वारी रात, इहा रात जेको जागी। ॿियो 9 ज़िलहज वारी रात, टियों 10 ज़िलहज वारी रात यानी अॼोकी रात, ऐं वलैलतुल फित्र ईद उल फित्र वारी रात, ऐं 5 लैलतन निस्फ मिन शाबान। सुभान अल्लाह। 3 रातूं त ज़ुलहज में लगातार आहिनि, 8 जी रात, 9 जी रात, 10 जी रात, जेका अॼोकी रात जंहिंमें अॼु असां मौजूद आहियूं। हीअ रात उहा खुशबख्त रात अथव जंहिंजे जागण वारे जे लाइ जन्नत वाजिब थी वञे। सम्झो था, हिन रात जी क़द्र क़ीमत हींअर असांखे नथी पवे, जॾहिं मौत ईंदो अल्लाह जे हुज़ूर में पेश थींदासीं, पोइ हिन रात जी क़द्र क़ीमत जी ख़बर पवंदी। 3 रातियूं ज़ुलहज शरीफ में आहिनि, 8 जी रात, 9 जी रात ऐं 10 जी रात, ऐं चौथी रात आहे ईद उल फित्र जी यानी 1 शवाल वारी रात, ऐं 5 रात आहे 15 शबान जी रात, शबे बरात वारी रात। समझो था। ऐं ॿी रिवायत आहे हज़रत सैयदना उबादा बिन सामित रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आहे, इमाम तबरानी मजम औसत में, मजम कबीर में ही रिवायत आंदी आहे, मन अहया लैलतल फित्र व लैलतल अज़हा लम तमुत क़ल्बुहु यौम तमूतुल क़ुलूब। जंहिं ॾींहुं माण्हुनि जूं दिलियूं मरी वेंदियूं, बरातियूं जागण वारे जी दिलि न मरंदी, उनजी दिलि ज़िंदा हूंदी। हिकिड़ो ईद उल फित्र जी रात, ॿियो ईद उल अज़हा जी रात। अल्लाह ताला जल्ल शानो असांखे तौफ़ीक़ ॾिए इन्हनि रातियुनि खे जागी मल्हाइण, ऐं हिन रात जी भले में भली इबादत अथव अल्लाह जी तकबीर पढ़णु, तहलील पढ़णु, अल्लाह ताला जी तस्बीह पढ़णु, अल्लाह ताला जल्ल शान जा अस्माए गिरामी, अस्माउल हुस्ना, उन्हनि जो विर्द करणु। तकबीर जो मक़सदु आहे अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ऐं तहलील जो मक़सदु आहे ला इलाहा रिवायत आंदी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां, सरकार दो आलम फरमाए त ज़य्यिनु अयादकुम बितकबीर, पंहिंजे ईदुनि खे सींगारियो तकबीर सां। तव्हांजे ईदुनि जो सींगार छा आहे? तकबीर। तकबीर ईद जो सींगार। असां सम्झंदा आहियूं ईद जो सींगार आहे नवां कपिड़ा पायूं, साईं मुंहिंजा पंहिंजो बदन जूं सवारतूं कयूं, ठीकु आहे, इहे बि सुनतूं आहिनि, सवारतूं करणु, गुस्ल करणु, इहे बि सुनतूं आहिनि, पर असल में ईद जो सींगार नवां कपिड़ा पाइण न आहिनि। साईं फरमाईंदा ईद जो सींगार आहे तकबीर। ऐं ही त ॾियारा तकबीरात तशरीक़ जा आहिनि। हिननि ॾींहंनि में जेका तकबीर पढ़िजे थी, हर नमाज़ जो सलाम वराए, जॾहिं जमात सां नमाज़ पढ़ो त 5 फर्ज़नि जे पुठियां तकबीर वॾे आवाज़ सां पढ़ो,
इहो तकदीर जो हर हर लफ़्ज़ ऊद जबल जेॾो वज़नी थी तव्हांजे अमलनि में तोड़ियो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द या तकबीर सुभान अल्लाह अल्लाहु अकबर अल्लाह ज़ोर वॾो आहे अल्लाहु अकबर अल्लाह ज़ोर वॾो आहे ला इलाहा इल्लल्लाह कोई इबादत जे लाइक़ न आहे सवाइ अल्लाह अल्लाहु अकबर अल्लाह वॾो आहे अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द अल्लाह ज़ोर वॾो आहे सब तारीफ़ अल्लाह जे लाइ सुभान अल्लाह सोना लफ़्ज़ आहिनि ऐं कंहिंखे बि पंहिंजी अहिड़ी तारीफ़ न वणंदी आहे जहिड़ी अल्लाह खे पंहिंजी तारीफ़ वणंदी तव्हांखे पंहिंजी तारीफ़ वणंदी तव्हांजी का वाखाण को करे ख़ुशि थींदो ज़बान सां नचंदो त बगल में अंदर में ख़ुशी पई थींदी त मुंहिंजी वाखाण थी थिए हर माण्हू खे पंहिंजी तारीफ़ ॿुधी ख़ुशी थींदी आहे साईं फरमाईंदा कंहिंखे दुनिया में अहिड़ी पंहिंजी तारीफ़ ते ख़ुशी न थींदी आहे जहिड़ी मालिक करीम खे पंहिंजी सिफ़त पंहिंजी तारीफ़ ॿुधण सां ख़ुशी त ईद जो सिंगार तकबीर आहे हज ऐं उम्र जो सिंगार तलबियो आहे तलबियो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक ये तलबियो हज जो उम्र जो सिंगार तलबियो आहे ईद जो सिंगार तकबीर आहे हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था त ज़य्यिनू आयादकुम बित्तकबीर पंहिंजे ईदुनि खे सिंगारियो तकबीर जे ज़रिए ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त जॾहिं ईद जो ॾियारो थींदो आहे वक़फ़तिल मलाइकतु अला अबवाबि तुरुक़ रस्तनि ते अल्लाह जा मलाइक बीही वेंदा आहिनि छा फज़लाबाद शरीफ जो हिकिड़ो ही रस्तो आहे हेॾो ही रस्तो आहे कई गलियूं आहिनि फज़लाबाद हर रस्ते में मलाइक बीही वेंदा आहिनि हर गस ते हर पंध ते हर वाट ते अल्लाह जा फ़रिश्ता बीही वेंदा आहिनि पोइ छाजे लाइ बीहंदा आहिनि फनादो पोइ सॾु कंदा आहिनि मलाइक हिक ॿिए खे सॾु कंदा आहिनि उर्दू या माशरल मुस्लिमीन मुसलमाननि खे सॾु कंदा आहिनि ओ मुसलमाननि जी जमात अचो 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 ईद जे लाइ अचो ईद जे लाइ मोमिननि खे सॾु कंदा आहिनि केरु केरु सॾींदा आहिनि मलाइक सॾींदा आहिनि सुभान अल्लाह पोइ छा चवंदा आहिनि उर्दू या माशरल मुस्लिमीन इला रब्बुन करीम पंहिंजे करीम रब ॾे तकड़ा अचो डोड़ी अचो अचो ईदगाह ॾे तव्हांजो रब जी रहमत तव्हांजे इंतज़ार में आहे सुभान अल्लाह पोइ जेॾी महिल बानड़ा ईदगाह ॾे ईंदा आहिनि अल्लाह तबारक व तआला जल शानो ऐलान फरमाईंदो आहे त फ़रिश्तो तव्हां गवाह थियो मूं हिननि खे बख़्शे छॾियो मूं हिननि खे बख़्शे छॾियो ऐं पोइ हदीस पाक में आहे त जेॾी महिल ईअं आम माफ़ी मिलंदी आहे न चोर चिकार ग़ज़ामी गुनहगार बदकार सभु पिया धोपंदा सभिनी खे बि माफ़ी मिलंदी जेॾी महिल आम माफ़ी मिलंदी त शैतान मथे में धूड़ विझी पिटींदो घोड़ा घोड़ा कंदो वाका कंदो वॾो वॾो जेको शैतान आहे न उहो वॾियूं रड़ियूं कंदो जेके नंढा नंढा हुन जा छाड़ता आहिनि नंढा हुन जा ज़ुरियत इतरत औलाद आहे हुनजो उहे हड़ई गॾु थींदा ॾाढा ख़ैर त आहे पिटींदो पियो वॾा माण्हू पिया था ईद मल्हाइनि तूं रड़ियूं पियो थो करी चवंदो रड़ियूं न कयां मूं महिनत करे वॾियूं अटकलूं सटकलूं करे हिननि खे गुमराह कयो हिननि खां गुनाह कराए कंहिंखे चोरी कराइनि कंहिंखे ज़िना कराइनि कंहिंखे शराब पियारियुमि मूं हेॾी महिनत कई हिननि ते अॼु हिकिड़े ई धक में हड़नी खे माफ़ी मिली अलाह ताला हड़नी खे बख़्शे छॾियो अञा पिटिया न पोइ ॿिया छोटा शैतान चवंदासीं घबराए न ॾाढा रुॻे ईदगाह खां निकिरण ॾींहुं
अॼु ई इन्हनि खे गुनाह कराईंदासीं बख़्श ॾी त ॿिया रब त हिननि खे माफ़ी ॾिनी पर अॼु ई वरी इन्हनि खे गुनहगार कंदासीं तव्हां ॾिसो न ईद जी शाम थींदी आहे त छा छा थो थिए शहरनि में वञी ॾिसो ॿारनि में मलाकड़ा थींदा मेला थींदा नांदनि जी गोई थींदी कुकड़नि जी मेल थींदी साईं मुंहिंजा पंहिंजो शहरनि में वरी फिल्मनि जा शो लॻंदा पंहिंजो मौसीक़ी जूं महफ़िलूं थींदियूं नाच गाना ॻाइण वॼाइण बेहयायूं बेशर्मीदा कम इन ईद वारी शाम ते हो जेको उन्हनि शैताननि चयो त असां अॼु ई इन्हनि खे गुमराह कंदासीं मुंहिंजा भाइरो ईद जी राति माफ़ी जी राति आहे ईद जो ॾींहुं बख़्शिश जो ॾींहुं आहे अल्लाह ताला जल शान जे रहमतुनि बरकतुनि जे वंड वठण जो ॾींहुं आहे इन ॾियारे ते गुनाह न कबो इन ॾियारे ते बुराई जा कम न कबा तव्हां बि प्लानिंग ठाही हूंदी तव्हां मां कंहिं बि पंहिंजा मनसूबा ठाहिया हूंदा त ईद जी शाम ते यारनि वटि वेंदासीं कचहरियूं कंदासीं पुट इहा जेका बुरी प्लानिंग तव्हां कई आहे न इहा पंहिंजे अंदर मां कढो प्लानिंग सुठी कयो त इंशा अल्लाह ताला ईद जी शाम वरी फज़लाबाद में निमाज़ पढ़ंदासीं ते दर्स क़ुर जो ॿुधंदासीं मदीने वारे साईं हदीस ॿुधंदासीं जी कहिड़ी प्लानिंग कंदा नेकी जी अल्लाह तबारक व तआला जल शानो असांखे इहा तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं जेको सुभाणे को ॾियारो आहे ईद उल अज़हा जो उन ते कई अमल आहिनि ख़ुसूसन ईद उल फितर ईद उल अज़हा जी नमाज़ बरकत अदा करणी आहे इन खां अलावा जेको इन ॾींहं ते अल्लाह ताला जो पसंदीदा अमल आहे रब वटि ज़ोर प्यारे में प्यारो अमल आहे उहो अथव क़ुर्बानी कहिड़ो अमल आहे मदीने वारे साईं फरमायो त मा अमिल आदमीयुन मिन अमल यौम अन्नहर अहब्ब इलल्लाह मिन इहराक़ अद्दम इन सुभाणे के ॾियारे ते यौम अन्नहर जे ॾियारे यानी ईद उल अज़हा वारे ॾियारे ते अल्लाह वटि अहिड़ो को बि पसंदीदा कमु न आहे जहिड़ो क़ुर्बानी जे रत हारण जो अमल अल्लाह वटि पसंदि आहे क़ुर्बानी जेॾीमहिल कयो था न فإنه لتأتي يوم القيامة من فرشه بقرونها وأشعارها وأزلافها क़यामत जे ॾियारे में इहो जानवर क़ुर्बानी जो उचारियो वेंदो जिते तव्हां हुनखे दसे ज़िबा कयो हुन ई तो उथंदो त पंहिंजे खुरनि सूधो पंहिंजे वारनि सूधो पंहिंजे हॾ चम सूधो उथंदो तव्हांजे अमल सालियनि में तोरियो सुभान अल्लाह وإن الدم ليقع من الله بمكان قبل أن يقع من الأرض فتيبوا بها نفسا सरकार फरमायो त जेॾीमहिल तव्हां क़ुर्बानी जे जानवर खे ज़िबह कयो था उन जे खून जो पहिरियों कतरो ज़मीन ते किरंदो आहे त फुड़ो ज़मीन ते पोइ पहुचंदो आहे अवल क़ुर्बानी करण वारे जे ज़िंदगी जे गुनाहनि खे रब खे सम्झो था जेॾीमहिल क़ुर्बानी खे ज़िबह कयो था न सीर ईंदी आहे त रत किरंदो आहे न पहिरियों कतरो रत जो हेठि किरे थो इहो थोड़ो रत जो ज़मीन ते पोइ पहुचंदो आहे क़ुर्बानी कंदड़ जा गुनाह अवल बख़्शजी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं साईं फरमाइनि था त इहा जेका क़ुर्बानी तव्हीं कयो था अल उज़हियतु लिसाहिबिहा बिकुल्लि शअरतिन हसना उज़हा वारे जानवर जे बदन ते जेतिरा वार आहिनि वार वार जे बदिले में क़ुर्बानी करण वारे खे हिकु हिकु नेकी जो अजर ऐं सवाब सुभान अल्लाह ऐं ॿी रिवायत में वरी ईअं बि आयो आहे त वार वार जे बदिले में 10 नेकियुनि जो सवाब मिलंदो केतिरा वार हूंदा बकरी ते
और रिठ जी पशम जेका हूंदी आहे उन जा तंदा केतिरा हूंदा जी 100 माण्हुनि खे छॾियो सॼी राति वेही रहे त बि सल खुटाई सघे जेतिरा इन दुंबे जे बदन ते रेशा आहिनि न पशम जा या बकरी जे बदन ते जेतिरा वार आहिनि वार जे बदिले में जेकॾहिं 10 नेकियुनि जो सवाब मिले त इंसान केॾो अमलनि जो शाहूकार बणिजी वेंदो केॾो वॾो इन खे सवाब अलाह वटि नसीब थींदो त मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं अलाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे माली तौफ़ीक़ आहे तव्हीं साहिब निसाब आहियो त कुर्बानी वाजिब आहे साईं फरमाइनि था जंहिंते कुर्बानी वाजिब आहे माली रब तौफ़ीक़ ॾिनी आहे ऐं को बि कुर्बानी नथो करे उनखे चओ त असांजे ईदगाह जे वेझो ई न अचे उहो असांजे ईदगाह जे करीब ई न अचे जेको ताक़त हूंदे बि कुर्बानी नथो करे ओ कुर्बानी कर ईदा है कुर्बान जी ईदा है कुर्बान जी कुर्बानी कर ईदा है कुर्बान जी जेको करे कुर्बानी ते रहमत रहमान जी मेरा रहमत थस रहमान जी कुर्बानी कर ईद अथई कुर्बान जी अफजल अकरम अमल इहो आहे रब जी रज़ा जो फेल इहो आहे दिल जी तकवा आहे उनमें निशानी ईमान जी यार निशानी ईमान जी कुर्बानी कर ईद अथई कुर्बान जी ज़ुल्हज जा 10 ॾींहं भलारा पल पल रहमत जा वसकारा ओ ज़ुल्हज जा 10 ॾींहं भलारा पल पल रहमत जा वसकारा तन खे मल्हाइनि बख़्तन वारा तन खे मल्हाइनि बख़्तन वारा तन खे मल्हाइनि बख़्तन वारा पटन शैतान जी यार पाड़ पटन शैतान जी कुर्बानी कर है कुर्बानी कर ईद है कुर्बान जी खून जो कतरो किरण खाग में बारी बख्शे उनखे बग में वार जे बदले 10 नेकियूं वार जे बदले 10 नेकियूं सखा आहे सुल्तान जी ये सखा आहे सुल्तान जी कुर्बानी कर है ईद है कुर्बान जी मोटी दे जो ने हुआ वो अब सखावत हुई तो सखावत ही निराली है बार जे बदले में 10 नेकियूं सुभान अल्लाह है वार जे बदले 10 नेकियूं सखा आए सुल्तान जी कुर्बानी कर ईद अथई कुर्बान जी उज़हा इब्राहीमी सुन्नत मालदारन ले हुक्म शरीयत उन जे वज़ बरकत रहमत इन जे वज़ बरकत रहमत मेहर मिले मन्नान जी ओ मेहर मिले मन्नान जी कुर्बानी कर ईद अथई कुर्बान जी कुर्बानी कर ईद अथई कुर्बान जी कर मुल्ला कर पियो मिस्कीनन मेहमानी कर पियो सुभान अल्लाह जिक्र सा दिल नूरानी कर
सा दिल नूरानी कर पियो जिक्र सा दिल नूरानी कर पियो लज़्ज़त वठो ईमान जी ऐ लज़्ज़त वठो ईमान जी कुर्बानी कर ईद आहे कुर्बान जी जेको करे कुर्बानी तेरे रहमत आ रहमान जी यार रहमत आ रहमान जी कुर्बानी कर ईद आहे कुर्बान जी उम्मीद आहे अञा बि कुर्बानी सुभाणे शुरू थींदी 3 ॾींहंनि ते करे सघिजे थी जन जानवर न वरितो आहे ऐं जंहिंखे माली तौफ़ीक़ आहे से बिस्मिल्लाह करे जानवर वठो कुर्बानी कयो अल्लाह ताला असांखे ये ईद मल्हाइण जी ईअं तौफ़ीक़ ॾींदो जंहिंमें रब जी ज़ात अचो त पंहिंजी कुझु देरि अल्लाह जो ज़िक्र कयूं भला जी ॻाल्हि आहे ला इलाहा
وعلى آله وصحبه أجمعين آمين करीम रब है भलाई रात जी सभी सारी गुनाह की माफ आमीन मौला सारी खतम आमीन बल जिक्र आमीन आमीन बड़ी मोहब्बत बड़ी मारिफत बड़ी इश्क में बड़ी इरफान आमीन आमीन मौला साकी गैर जी मोहब्बत का बचा बड़ी मोहब्बत जो मत वालों का या मौला साकी वाशे दे जे अपने दोस्तन के लिए आमीन मुझा मौला अपने हबीब जी मोहब्बत आमीन हबीब वाले साईं जी मोहब्बत आमीन मुझा मौला असांखे अहिड़नि अमरनि जी मोहब्बत में जेकी तुंहिंजे मोहब्बत जे असांखे करीब आमीन बुराइयुनि खां बचा आमीन फरमाननि खां बचा दुनिया जी ज़िल्लतुनि खां बचा आमीन बुरे मौत खां बचा आमीन बुराई मोहताजी खां बचा आमीन मुझा मौला हवादिस ज़माना खां बचा आमीन मुझा मौला असां ते दुश्मननि खे न खिलाए आमीन मुझा मौला असांखे दुनिया आख़िरत जी कामयाबियूं नसीब आमीन मुझा मौला रिज़्क़ जी कुशादगी में आमीन इल्म जी कुशादगी में आमीन अमल जी कुशादगी में आमीन अमल में इखलास अता कर आमीन मुझा मौला हिन सारी जमात के लुत्फ़ो करम सभिनी जे दिलनि जो मुरादूं आमीन जंहिंजे दिल में जेका जायज़ उम्मीद आहे करीम रब उन जी उम्मीद पूरी आमीन रिज़्क़ जी बरकतूं अता फरमा आमीन मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असांजे मथां मेरे नज़र फरमा आमीन असांजे मथां पंहिंजो लुत्फ़ो करम आमीन असां खां बाज जो कूड़ो न लाज आमीन असां खां पंहिंजे पनाह जो पर्दो न हटाए आमीन मुंहिंजा मौला असांजे हीणे हाल ते रहम करम आमीन तुंहिंजे हबीब फरमायो त अॼोकी रात में दुआऊं क़बूल थींदियूं आमीन या मौला असांजी आजिज़ाना इल्तिजा क़बूल कर आमीन असांजी दुआ पंहिंजे दर ते अधा आमीन या मौला असांखे पंहिंजे शान मुताबिक़ ख़ैरात अता कर आमीन अहिड़ी ख़ैरात अता कर जो वरी कंहिंजे दर जो मुहताज आमीन या आमीन मौला असां ते राज़ी थी आमीन असांजे बच्चनि ते राज़ी थी आमीन असांजे घर वारनि ते राज़ी थी आमीन असांजे अबे अमड़ जे मज़ारनि जे मथां आमीन जंहिंजा वालिदैन नाचाक आहिनि उन्हनि खे सिहत कामिला अता आमीन जंहिंजा वालिदैन मौजूद आहिनि मौला उन्हनि खे सिहत सां वॾी जमात आमीन आमीन मौला असांखे नफ़्स अम्मारे जे फितननि खां बचा आमीन शैतान जी शरारतुनि खां बचा आमीन मौला असांखे पंहिंजे नबी जे दर जी ग़ुलामी अता आमीन सुन्नत शरीयत जो इस्तबार आमीन अल्लाहु आमीन गुज़ारण जी तौफ़ीक़ ॾे जंहिंमें तूं राज़ी हुजी तुंहिंजो हबीब अल्लाहु आमीन إن الله وملائكته يصلون على النبي नबी يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا وسلم وبارك